यार हमरा मारो ॾिठो आहे हिकिड़ो शहर में हमरा मारो हिकिड़ो दिमाग़ थोरो आउट थी वियो आहे चरियो थी वियो आहे हमरा हिकिड़ो हले पियो न हाँ जी हले पियो यार यो ख्याल कयो ओॾो ख़तम अरे ये अचियो भज बस ओए बस यार मारो भाउ लाल बख्श चरियो थी वियो आहे दिमाग़ सफ़ा आउट थी वियो आहे यार दिमाग़ में धक लॻो न वहाँ चरियो थी वियो आहे हाणे सफ़ा दिमाग़ ख़राब थी वियो आहे जेके ॾिसे थो उनखे लछूं हाणे ठीकु आहे ख़्याल कजे तूं वञी पियो और कजे ख़्याल मथां किथे गॾु ॿुधी सही आहे न ख़्याल कजे अचरी वियो केॾा में वञो चक्कर हणो पर मोर भाउ लाल बख्श चरियो थी वियो आहे ख़्याल कजो केड़ो मोर भाउ लाल बख्श छा थियो मथे में धक लॻो सफ़ा चरियो थी वियो आहे ख़्याल कजो अॻियां वञो अच्छा कोई अचनो एडा ओए मजाक ना करियो एडा जरा अरे तो के मुझे कर मुझे घणी रिएक्ट ना कर तो सा मजाक है ना जरा दिल सा तो का माफी दा वठूं मैं माफी यार ना सही है ना असल में घणी करियो ने कैमरा लगायो ने करे मतलब मजाक कयो ठीक है ना ठीक है तो बुधायो है मेरी अति बुधायो आ वो करे कौन सको ना छो कोन करियो ठीक है मेहरबानी चकू पर ये लेवड़ा जदा ना बस इकड़ो ही करियो ठीक है ना दिल में ना कजो ठीक है तारो मुआ कोई बुधायो ना बुधायो ये मज़ो खराब है हां ना तो मानू मजाक में कयो हां सामने कैमरा लग गया हां मुझे दिल फाटी पे मजाक में तो कयो थी सही है सलामत है ठीक है नाराज ना थी कैमरा में सलाम कर यार हाथी ला जानी को मसला दिल में ला के या कुर्ब लख तेरा असा वाला मजाक कयो सही है इनकी तबीयत सही है कोने को चरियो थे अच्छा साने यार साथ है वो सी ना बस नाराज ना थी जो सही है ना कुंड में कैमरा लगी पे ओ कैमरा लिखाई था देन में नाराज ना थी जो कैमरा में से हटा लायो सलाम करो यार साने साथ है वो ठीक है मेहरबानी वीडियो अच्छी लगे तो हमारे लाइव टीवी चैनल को लाइक करें कमेंट करें एंड सब्सक्राइब करें थैंक यू